Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. जीअं त सिंधी ग्रामर जा लफ़्ज़ JEST जे पेपरनि में अची चुका आहिनि ऐं PST में बि अचण जा इम्कानात आहिनि। त हुन में हिकिड़ो असां टर्म थो यूज़ थिए फ़ेल मुतहदी मजहूल। फ़ेल मुतहदी मजहूल उनखे चवंदा आहियूं यानी पैसे वाइज़। असां इंग्लिश जा टर्म त पढ़ी चुका आहियूं पर असां सिंधी ग्रामर न पढ़ी आहियूं, जंहिंजे करे असांखे मुश्किलात पैदा थिए थी। यानी फ़ेल मुतहदी मजहूल पैसे वाइज़ हूंदी आहे। अहिड़ा मुतहदी फ़ेल जंहिंजो असुलु फ़ाइल गुम हुजे ऐं मफ़ूल फ्री फ़ाइल वारी जाइ ते अचे त अहिड़नि फ़ेलनि खे मुतहदी मजहूल चवंदा आहिनि। मिसाल, मजहूल जी माना आहे अणॼातल। ठीकु आहे। मिसाल तौरु कार हलाई वई, अख़बार पढ़ी वई, किताबु पढ़ियो वियो, अंब खाधो वियो, माण्हू मारिया विया, कराची खां आया विया, दरवाज़ो खोलियो वियो, पखो बंदि कयो वियो, रेल गाॾी हलाई वई। मतिलबु त तव्हां पैसे वाइज़ वारा जुमिला सभु हिन में आणे सघो था। त तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर आहे। पैसे वाइज़ तव्हां सभिनी खे ख़बर आहे त पैसे वाइज़ आहे, यानी सिंधीअ में चवंदासीं फ़ेल मुतहदी मजहूल। उहे लफ़्ज़ जेके माना तव्हांजा सब्जेक्ट ऑब्जेक्ट जी जॻह ते हलियो वञे, ठीकु आहे न, त उहे असांजा पैसे वाइज़ वारा जुमिला हूंदा आहिनि ऐं उनखे सिंधीअ में फ़ेल मुतहदी मजहूल चइबो आहे। आई होप कि तव्हांखे टॉपिक क्लियर थी वियो हूंदो। जेके तव्हांखे वधीक लेक्चर असांजा पसंदि अचनि था त असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सूफी ते विज़िट कंदा ऐं प्ले लिस्ट खे ज़रूरु फॉलो कंदा, छो त प्ले लिस्ट में असां काफ़ी लेक्चर्स जेके आहिनि क्लास वाइज़ ऐं सब्जेक्ट वाइज़ रखिया विया आहिनि ऐं उन में तव्हांजे लाइ बहितरीनु मौक़ो आहे त तव्हां उन में पास पेपरनि खे बि ॾिसी सघंदव, मॉक टेस्टनि खे ॾिसी सघंदव ऐं प्लस में जेको आहे तव्हां जो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो त आईंदा ईंदड़ सवाल कहिड़े तरीक़े सां अचनि था ऐं असां हुन में मिक्स सवाल कया आहियूं ऐं हिकु हिकु टर्म खे एक्सप्लेन कयो आहियूं। जेके असांजे साइंस जी टेस्टूं थियूं आहिनि 4 क्लास खां वेंदे 4थे क्लास खां वेंदे 8थे क्लास ताईं, उहे तव्हांजे लाइ ॾाढा इंपॉर्टेंट आहिनि ऐं मैथ बि मां तक़रीबन 3 खां 8 ताईं ऐं प्लस 9 10th बि कराई चुको आहियां। यानी तव्हां जेको PST में जेके तव्हांजा सवाल ईंदा उहे ईंदा 1 खां वेंदे 8 ताईं। ठीकु आहे न, माना तव्हां 4 खां 8 ताईं तव्हां सुठे नमूने तयारी कयो, तव्हांजा पेपर इनशाला सुठा थी वेंदा। मौक़ो आहे तव्हां वरी बि रिव्यू करे वठो काफ़ी शयुनि खे, त तव्हांजे लाइ वधीक बहितरु थींदो। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स ऐं कमेंट में रहनुमाई ज़रूरु कंदा।